सब कुछ तबाह थियो मुजेरी, सब कुछ तबाह थियो। पर असां निकरण में ॾाढी देर कईसी। बेजार खानम, अब घबराए न, हलाओ वॾो आहे, वक़्तु अञा हथां फी न वियो आहे, असां हींअर बि निकिरी सघूं था। ओ तूं मियां, हाणे त लाश दफनाइण मां बि फुर्सत नथी मिले, त पोइ निकिरंदासीं किॾां? तव्हां मथां मालिक साईं रहम कयो आहे। ॿाहिरि निकिरी ॾिस त लाश रण में रुलनि था। केर बि उन्हनि खे दफनाइण वारो कोन मिलंदी। बेजार खान, इहा बीमारी हिते बि पहुची वई आहे। असांजे सॼे वेड़े खे वकोड़े वई आहे। इन बीमारी में मुंहिंजो पंहिंजो पुटु मौत जे बिस्तरे ते सुतल आहे। ॿिया नौजवान बि सभ जो सभ इन बीमारी में वठिजी विया आहिनि। बेजार खान, इहा बीमारी परियां तव्हां वटि आई आहे, इन जो बि इलाज आहे या न? सुमर, इन जो इलाज मौत आहे, मौत। बेजार खानम, इहा न असांजे छोकिरनि त ढोरे मुंहुं पाणी पीतो आहे, ईअं न सुमर। पर मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तव्हांजे इन इलाइक़े में बीमारी कीअं पकड़ी? तूं चवनि था त जर जे पाणी में ज़हर भरिजी वियो आहे। चवनि था त जेको पाणी उॿारे पीअंदो न, उहो ई ज़िंदो बची सघंदो। मुजेरी, ॿुधण में आयो आहे त उहा बीमारी हवा में घुमे पई, हिक खां ॿिए में थी पवे, टे मां चौथे में, चौथे मां पंजे में, ईअं ई पई थी पाण में विकोड़जे। तव्हांखे बि हाणे एहतियात करणु खपे, ऐं जेके माण्हू बीमार आहिनि उन्हनि खां परे रहणु खपे। जेके बीमार आहिनि उहे असांजा बच्चा आहिनि, असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि, असांजे हाम जो हिस्सो आहिनि। भला तूं ई ॿुधा त असां पंहिंजनि बच्चनि खां परे कीअं था रही सघूं, कीअं था रही सघूं? मुंहिंजा मालिक, तूं साह वठणु चाहीं थो त मुंहिंजो वटि, मुंहिंजे बचड़े जी हयाती मूंखे बख़्शे ॾे। तूं रहम कर मुंहिंजा मालिक, असां ग़रीबनि ते तूं रहम कर। आमीन। मुजेरी, पंहिंजी रता आहिनि, पंहिंजा उज़बा आहिनि, उन्हनि खां उधार माण्हू नथो थी सघे। पर इन बीमारी जो तव्हांखे ख़्यालु करणो पवंदो, मुजेरी, ख़्यालु करणो पवंदो। चवंदा आहिनि जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। हू बाचारो आहे, असां ते बाझ ज़रूर कंदो। बेचारा खानम, मेरा जिया झुली प्यार हे मोहब्बतुनि जा माग आहिनि। हिते गम हुजे या ख़ुशी हुजे, पर केरु बि हिक ॿिए खां छिनण जी ॻाल्हि न कंदो आहे। टिबो रात जो निंड बि नाहे कंदो, सुबुह जो उथी हू जड़ियूं बूटियूं हथ कंदो आहे ऐं असांजे बचनि जो इलाज कंदो आहे। ऐं मालिक कंदो त उहो असांजे बचनि जे इलाज करण में कामयाब थी वेंदो।
मालिक साईं, मालिक सरदार तू हिन जवान खे जवानी बख़्शे ॾे। मौत जे राकास खे वापसि कर मुंहिंजा मालिक। जेॾो तुंहिंजो नाम आहे बाजारो ओॾी हिन जे मथां महिर कर। करम कर करीम लजपाल, तू हिन जे मथां करम कर। हिन जवान खे पंहिंजी जवानी बख़्शे ॾे। मालिक सरदार तू हिन ते पंहिंजो रहम कर। हाणे हितां निकिरण त महाल थियो आहे मुंहिंजेरी, पर जेकर तव्हांखे हिन बीमारी जो इलाज हथ अची वञे न त इतला ज़रूरु कजो। जेकॾहिं इलाज मिली वियो न त सिर्फ़ तोखे ई न पर सॼे तरह में उठ ते चढ़ी होको ॾींदुसि ऐं ॻोठ ॻोठ में इहो पढ़ो ॾींदुसि त भली हितों जा सभु जो सभु माण्हू उन इलाज मां फ़ाइदो वठनि। उमेद त हिन बीमारी जो हल जल्दी निकिरी ईंदो। मालिक साईं इहा मुसीबत असां मथां टारींदो। आमीन। मुंहिंजेरी अल्लाह भाई, छा असां उन इम्तिहान जे लाइक़ आहियूं? पुतु जेको मालिक साईं असां खां इम्तिहान वठे पियो। गुज़रिन सही ॻाल्हि ॿुधाए। असीं नाशुक्र इंसान थी विया आहियूं। रब जी ज़ात खे विसारे उन जे हुक्मनि जी असां नाराफ़ी कई आहे, पुठी ॾिनी आहे। असां हिन दुनिया जी लालच में काहे पिया आहियूं, काहे पिया आहियूं। परवरदिगार खां सुवाल आहे, असांजो सज़ाऊं असांजो ख़ुदाऊं असांखे माफ़ कंदो। हो तो असांजे ऐबनि जी उनखे सभु ख़बर आहे। असां गंदा गुनहगार आहियूं, पर हू वॾो महिरबान रहम वारो आहे। असांजे मथां रहम ज़रूरु कंदो, ज़रूरु कंदो। हा, मूं बि ॿाई खे चयो आहे त खेर कढे मन मालिक साईं असांजूं मुसीबतूं ख़तम करे। काका टिबा हिकिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, ही जेको गाह कंदो खयो अथऊं इन मां को फ़ाइदो थींदो या ॻोठली ॿकरियुनि खे ॾियणो पवंदो? अरे बाबा वसाया तूं सफ़ा को चरियो आहीं। ॿुधो कोन अथई, फ़क़ियूं फ़र्क़ु त न कनि जॾहिं अमुर थिए अलाह जो। जॾहिं राणो राज़ी थी पियो न त माण्हू हिकु कख मां बि छुटी सघे थो। हू राज़ जो राणो आहे, असांजा ही हीला ई वसीला आहिनि, बाक़ी छॾाइण वारो मुंहिंजो मालिक आहे। चाचा टिबा जेकॾहिं तो इलाज ॻोल्हे वरितो त वॾो सवाबु मिलंदो। ॻोठ में अलाए केतिरा बीमारियुनि में बदहाल लॻा पिया आहिनि। तुंहिंजे हिन इलाज सां सभिनी जी हयातियूं बची पवंदियूं, बीमारियूं ख़तमु थींदियूं। ही सभु असांजा अमाल आहिनि, अहिड़ा कम न कयूं हीअं छो थिए। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।